खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मोरो सिंध मां सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ नवां जोतोई में मल्ह ऐं डहर बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जे मामले तां थियल जहिड़ो केतिराई दफ़ा फ़ैसिला थियण बावजूदि निबेरे न सघियो। धुरियुनि पारां हिक ॿिए ते केस दाख़िल करण बाद हमलावर थियण लॻा। मोरो भरसा नवां जोतोई जे रहवासी वहीद अली मल्ह जे चवण हो त इलाइक़े जे बासर यूनियन काउंसिल डेपार्सा जे चेयरमैन शाहनवाज़ डहर ऐं संदसि भाउ मस्त अली डहर संदन झांझा वेरी बणिजी विया आहिनि। संदन ज़मीन ते कब्ज़ो करण बाद कराची में हिकु कूड़ो केस दाख़िल करायो हो, जंहिंजी शुनवाई ते वयल मुंहिंजे भाउ फहद अली मल्ह मथां कोर्ट जे अहाते अंदरि जवाबदार धुर जे माण्हुनि पारां मुंहिंजे भाउ मथां हमलो करे ॾिनो ऐं खेसि सख़्तु ज़ख़्मी कयो वियो आहे। मुंहिंजे भाउ खां ज़मीन जो रिकॉर्ड समेत मोबाइल फ़ोन ऐं पैसा पिणु फुरकिया विया आहिनि। असां इलाइक़े जा शरीफ़ ऐं कारोबारी माण्हू आहियूं। असांखे सियासी इंतकामी जो निशानो बणाए फ़ोन करण जी कोशिशि कई पई वञे। ज़मीन जे मामले जा केतिराई दफ़ा फ़ैसिलो पिणु थियो आहे, मगर जवाबदार सियासी बासर हुजण करे संदन कयल फ़ैसिलनि ते अमल नाहे करे रहिया। मुतासिर धुर जे माण्हुनि पारां चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट IG सिंध पुलिस ऐं ॿियनि वसवारनि खां इदारनि खे अपील कई आहे त नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। यादि रहे त सिटी कोर्ट कराची अंदरि हमिलो कंदड़नि मथां FIR पिणु दाख़िल कराई वई आहे। जीअं त मुसलसल 6 महीना थिया आहिनि असांजे इलाइक़े में हिकिड़ो फूड इंस्पेक्टर आहे मस्त डहर। मां हिकिड़ी ज़मीन ज़रई ज़मीन 18 एकड़ वरिती आहे शफ़ीक रहमान खां ऐं उनजी सिस्टर खां। उहो मूं वटि रिकॉर्ड हर शइ सॼी दुनिया खे ख़बर आहे। उहो ज़मीन वरिती 1.5 साल खां पोइ ई वरी ज़मीन उन जी सिस्टर आहे छा आहे उन खां निकिरा ॼाणी वाणी मुंहिंजो 114 एकड़ खातो आहे। जॾहिं त हिन मुंहिंजी ज़मीन सां हुनजो को तालुक़ु कोन्हे, जंहिंजो हिन आख़िरकार असांखे न्यापा कया हर शइ कया। पोइ फसल मुंहिंजा कायल बाग मुंहिंजा कायल हर शइ उन खां पोइ वरी बि हिन का ॻाल्हि असांजी न ॿुधी वञी असांजी ज़मीन ते कब्ज़ो कई। उहो सॼी दुनिया खे ख़बर आहे। वरी उहो कब्ज़ो जेको आहे असां पंहिंजा माण्हू गॾु कयासीं। उन खां पोइ क़ुर शरीफ़ BFC साबिक़ा सरदार चांद साहब क़ुर ते हथ रखियो त बाबा फ़ैसिलो असांजो बिल्कुलु असां पुरअमन माण्हू आहियूं, असां फ़ैसिलो कया। उहो फ़ैसिलो रंजान हाउस ते थियो।